वो तो अर्श का चराग है, मैं तो उनके कदमों की धूल हूँ। ए जिंदगी गवाह रहना, मैं तो गुलामे रसूल हूँ। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में तो के डालो मोहम्मद की गुलामी का। और यही मस्जिद, यही मजलिस, यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों, यही तख्त मोहम्मद है। बिना हुब्ब हबीब जे बंदगी बेकार, सौ सौ करें सजदा या करें हंज हजार। तिन मां बिश्त बिजार जंजो इश्क नाहे अरबी सां। जे रोवण साण रिजे तां सारी रात रोआ, पर जाइंदे प्रियंगे कदमन मंझ पवा। ये धरती सारी दुआ लुढ़कन साण लतीफ चए। घोड़ा रे घोड़ा करे घर मां निकरंदे तू रोई। धड़ धड़ी दई धूड़ में हु तख्ते ते धोई। लाई दई लिंगन ता या लिबास वारी लोई। साण न हलंदी कबर में को गरीब मिट कोई। लटे लोड़ लतन सांप मोटंदई मिड़ोई। उते रावल भी घुरंदी रोकड़ो, जेका ॾिनी हूंदई हिते ॾोई। कमींदुई उहोई बाक़ी पोयों सभु पराओ थई। जियर हिन साह ते सवे कन सलाम। मोए न मैयत ते तकड़ कन तमाम। खणो खणवाई वात पवे मंजिल कन मुकाम। परदेसिन पखिन जा कड़ा मण मुकाम। एकड़ा चन आधी रात जो ब्या वञन सुबह शाम। जेकी मिट्टीअ जा मेहमान से रही रहंदा केतिरो। पखिन पोखी पोख पर पखी पाण हुया परदेसी। लगी अड़ी हीर जो पखी पकल पोख छॾे हलिया विया। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो, 27 रजबुल मुरज्जब जे ॾींहं जो अवां जे हिन ॻोठ में कालहुड़ीअ में सालियाने जलसे में अवां सां पंहिंजे अल्लाह करीम खे परचाइण जी नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त अल्लाह करीम अवां सां जे अचण खे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे मंज़ूर करण फरमाए। ऐं अल्लाह करीम उन्हनि अल्लाह साईं जे बाननि जे लाइ बि असीं दुआ गु आहियूं, जिन हेड़े पिरफतन दौर जे अंदर खर्च करे मेहनत करे अल्लाह जो कुरान खैरात कई आ। मां धणीअ दर दुआ गु आहियां त चल अल्लाह करीम उन्हनि जे रिज़्क में, रोज़ीअ में, ईमान में, उम्र में, अमल में, बच्चन में, घरन में अल्लाह साईं बरकतूं अता फरमाए। जो इंसान हेड़े नाज़ुक दौर में हले तो वरी हेड़े दौर में कुरान मजीद पढ़ाइण वडे वक्त का वडे ज़माने का वठी ॿुधंदासीं बि अचूंदा त तव्हां जे हिन ॻोठ में हिन मस्जिद में सालियानो यो जलसो थींदो आ। खुदा जो कसम मुबारक जे लायक आहिनि अल्लाह जा बाना।
जो ये खर्च करे मेहनत करे यकीन न जो कुरान हिते तो पढ़जे हिनन जा मरहूम वडड़ा जेके अवां जा दुनिया जो जहान छड़िया अल्लाह करीम उन जे कब्रन के जन्नत जे बागन मां बाग करे छड़ियो जो कुरान जे टेक ते जहान बीठो आ ई जहान भी ऐसी तणी टंगल वा जैसी तणी अल्लाह जो कुरान आ ए रब जो कुरान जीरन जो भी सिंगार अथव त मरी वेलन जो भी कुरान सिंगार आ बहरहाल 27 रजबुल मुरज्जब आमिना जे लाल यतीमन जे यार सुमो भरन जे सरदार मुझे मिठड़े मोहम्मद अरबी करीम के रब मेराज करायो मेराज जने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मक्के पाक में दुख मिला अबे डाडे जे शहर में हुजूर जे गुलामन के तकलीफा मिलियो एडियो तकलीफा मिलियो अल्लाह सही पंजे जिब्रील अमीन के चयो मुजा जिब्रील अज वञ मुझे मिठे मोहम्मद अरबी के वठिया त मां रूबरू पंजो दीदार करायांस त दुख लही वञन तकलीफा लही वञन हर नबी के रब मेराज करायो पर बेन नबियन जो मेराज थियो बेन नबियन जो मेराज थियो इम्तिहान जी सूरत में अवाई असा जे नबी जो जो मेराज आ वो इनाम जी सूरत में आ इन जे अल्लाह सैया हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के मेराज करायो गुरु रियड़ा जे अंदर बाह जो कमा सारण जलायण इब्राहिम अलैहिस्सलाम बाह में आ गुरु रियड़ा में आ इब्राहिम नबी जी तो कल अल्लाह जी जात ते आ इब्राहिम अलैहिस्सलाम बाह जे अंदर भी रब के पियो सड़े रब चयो मुंजा खलील ओ मुंजा खलील ये बाह जे अंदर तू मां रब के सड़ियो आ मां लाओ बाह सा पान थो गालाया मिठे कुरान जा लफ्ज कुरान दो जे गुलना या नारुकुनी बरदहु सलामन अला इब्राहिम अलैहिस्सलाम के रब बाह जे अंदर मेराज करायो इस्माइल अलैहिस्सलाम के रब काती जे ठा मेराज करायो यूनुस अलैहिस्सलाम के अल्लाह बच्चिया जे पेट में मेराज करायो अल्लाह जो नबिया बच्चिया जे पेट में रब के पियो सॾे कुरान दो जे फनादा फिज़्ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्लाह अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन जमात वेठिया सुभान अल्लाह चो ॾाढा रब घुरियो तवजो हित गॾु थिया न त के बाज़ार में के होटलन ते खुदा जो कसमा कुरान जी महफ़िल में आया हो पर इन घड़न जो कदर तॾहिं पवंदो जॾहिं अखि बूटींदास कुरान तो पढ़जे पियो अज तहां जे गोठ जे मथा खुदा जे करम जा ककर था वसन बरकत जा बादल था वसन ॾाढियां चओ सुभान अल्लाह हर नबी अगे अल्लाह मेराज करायो पर जने वारो आयो अवाई असां जे मिठे मोहम्मद जो अर्श वारे अल्लाह जिब्रील के चयो ओ जिब्रील जी मुंजा रब्बे जलील जिब्रील वञ मुंहिंजे मिठे मोहम्मद अरबी के वठी आ जन्नत के सिंगार ओडे जन्नत मां बुराक गायो ओ जिब्रील 1.25 लाख नबियन पैगंबरन के इतलाउ कर त बैतुल मुक़द्दस में जमा थी मुझे मोहम्मद जी सलामी भरीन ॾाढियां चओ सुभान अल्लाह 1.25 लाख नबी बैतुल मुक़द्दस में हुजूर जे इंतजार में आ सजे जमीन आसमान के सिंगारियो लखन करोड़न जी तादाद में मलाइक इंतजार इस्तकबाल में बीठला हर आसमान जा मलाइक इंतजार में आ अज मिठो मोहम्मद अरबी के रब आसमान ते दो घुराए अर्शन ते दो घुराए
ओडो रब करीम जिब्रील खे तो जय ओ जिब्रील जे मुंहिंजो मोहम्मद अरबी रात जो वगड़ो आराम में हुजे त सुत लगे सॾ न कजाए मता बेअदबी थी पवई ओ जिब्रील वञ मुंहिंजे मोहम्मद अरबी जे दरवाजे ते नौकर बणजी वञ ऐं नूरानी चप खणी मुंहिंजे मोहम्मद अरबी जे कदमन मुबारकन ते रखो भली दुनिया वारन के पतो पे त नूर नौकरा मोहम्मद जो शान अञा मथे आ ॾाढा चो सुभान अल्लाह जिब्राइल नूरानी चप खणी हुजूर जे कदमन ते रखे जाए दुनिया वारन के खबर पे त नूर ने नारन खां मोहम्मद जो शान अञा मथे आ।